अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवीअ जी हिन ख़ासि पॉडकास्ट अनफोल्ड विद बाग पीरज़ादा में अव्हांखे भलीकार कयां पई। अॼु असांजे प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहिनि, पंहिंजो उन्हनि जो सॼो फैमिली जेका आहे पॉलिटिक्स में सियासत में आहे ऐं तमामु बहितरीनु पंहिंजे पाण खे कंट्रीब्यूट करे रहिया आहिनि बहितरीनु नमूने हिन सोसाइटी में। ऐं ख़ुर्शीद अहमद जुनेजो साहब जा फ़र्ज़ंद आहिनि ऐं सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि। वेलकम कयूं था बुलंद ख़ान जुनेजो खे। अस्सलाम वालेकुम। Salmadi, thank you so much for that kind introduction. थैंक यू सो मच, तव्हांजी महिरबानी त अव्हां असांजी पॉडकास्ट जो हिसो बणिया आहियो। ऐं बुलंद साहब, सभ खां पहिरियां त मां इहो तव्हां खां पुछणु चाहींदसि त पंहिंजी तालीम जे हवाले सां थोरो असांखे ॿुधायो त तव्हां लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मां मास्टर्स कई आहे पब्लिक रिलेशन्स में। सो इहो कीअं रहियो ऐं बेसिकली जॾहिं तव्हां उन तालीम में वियो ऐं इन फील्ड में पढ़ाई जो सोचो त छा इहा पहिरियों खां प्लैनिंग हुई त सियासत में ई वञिणो आहे? मुंहिंजी तालीम जेका आहे हाई स्कूल जी OA लेवल्स कराची में थी। मां कराची ग्रामर स्कूल वियुमि। उन खां पोइ जेको आहे मां मिगिल यूनिवर्सिटी वियुमि अंडर ग्रेड लाइ। उते मां अंडर ग्रेजुएट कयो इकोनॉमिक्स में, मैनेजमेंट ऐं इंटरनेशनल डेवलपमेंट में। उते मां पॉलिटिकली एक्टिव बि हुयुमि। उते स्टूडेंट्स यूनियन में इलाही नुमाया किरदारु अदा कयो। 2-3 चकर इलेक्शन बि विड़ियुमि, इलेक्शन खटियुमि बि। अच्छा, ऐं उते फ़लस्तीन तॾहिं खां ई तव्हां जेको आहे इन एक्टिविटीज़ में माण्हुनि जी ख़िदमत करण जो, दोस्तनि जी मदद करण जो हमेशह खां हिकिड़ी दिलि हुई। त हुनखे ई अॻिते वधाईंदे जेको आहे उते बि इलाही एक्टिव हुयुमि। ख़ासि करे असांजे फ़लस्तीनी जेके भाइर हुया, भेणूं हुयूं, उन्हनि खे इलाही घणो असां हुते सपोर्ट कयोसीं। हुते इज़राइल इलाही एक्टिव हुयो अगेंस्ट पैलेस्टीनियंस, ख़ासि करे जेके स्टूडेंट्स हुया। त उते बि इलाही एक्टिव हुयासीं। पोइ 2018 में मां वापसि आयुमि 2018 वारी इलेक्शन में। जेका बाबा जेके आहिनि लाड़काणे मूं कंटेस्ट कयो, जंहिंमें बाकरानी डोकरी ऐं लाड़काणे तालके जो जेको हुयो, उनमें जेको आहे उते इलाही घणो माण्हुनि सां उन इलेक्शन कैंपेन में वेझड़ाप थी वई। ऐं हुनमें उन इलेक्शन खां पोइ मां इहो तय कयोसीं त हल्के खे ॾिसणु या माण्हुनि खे उते माण्हुनि जी मदद करणु, डेवलपमेंट जा जेके कमकार आहिनि उन्हनि खे टाइम ॾियणु मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो। छाजे करे इलेक्शन में हलियासीं जॾहिं कैंपेन में, त हुन में घणा वादा अहिड़ा कयासीं जेके निभाइणा बि हुया, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। ऐं उन हवाले सां उहो कमु कयासीं। उन खां पोइ साल गुज़रियो त पोइ मूंखे बाबा इहा ॻाल्हि कई त तव्हां हाणे मास्टर्स ज़रूरी करणी आहे, त मास्टर्स लाइ मास्टर्स करे अचु। त पोइ मां वियुमि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स। उते मां मास्टर्स कई इन पब्लिक एडमिनिस्ट्रेशन ऐं स्पेशलाइज़ कयोमि इकोनॉमिक पॉलिसी में। ऐं बेसिकली जनरल जेका पॉलिसी मेकिंग हूंदी आहे फॉर डेवलपिंग नेशन्स, असां जहिड़ा पाकिस्तान जहिड़ा जेके मुल्क आहिनि उन्हनि में पॉलिसी जेके ठहंदी आहे उहे असां कीअं ठाहिणु घुरिजे, कहिड़े पैरामीटर्स ऐं कैरेक्टरिस्टिक्स खे ॾिसणु घुरिजे, उन हिसाब सां जेको आहे उन शइ में पोइ मां मास्टर्स कई। मुंहिंजी मास्टर्स वारी डिसीजन पॉलिटिकली इंक्लाइंड हुई ऐं हुन ते हुई त मूंखे पॉलिटिक्स बिल्कुलु करणी आहे ऐं माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे, आवाम जी ख़िदमत करणी आहे ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत जी मदद। आई थिंक मुंहिंजे ख़्याल में जेको माण्हू फोकस्ड आहे ऐं प्लान करे पंहिंजे फ्यूचर खे प्लान करे थो न, त इहो हिकिड़ो प्लस पॉइंट आहे त तव्हां प्लैनिंग करे अचो था, तयारी करे अचो था हिन फील्ड में। त तव्हांजी तालीम जो जेको हिसो आहे, मां सम्झंदसि तमामु हिकिड़ो इम्पोर्टेंट हिसो आहे इन फील्ड जे हवाले सां, तव्हांजे करियर जे हवाले सां। ऐं तव्हांखे नथो लॻे त बींग तर्जुमान सिंध हुकूमत जा इहा ॾाढी हिकिड़ी टफ जॉब आहे? सो कीअं फेस कंदा आहियो पंहिंजी जेको तनक़ीदनि खे? छो त इन फील्ड में जेका तनक़ीद आहे उहा बि ॾाढी सख़्तु तव्हांखे फेस करणी पवंदी हुई। पॉलिटिक्स में आई वुड से मूंखे हाणे तक़रीबन 7 साल थी विया आहिनि सिंस मां एक्टिवली पॉलिटिक्स में आहियां। तर्जुमानी त हाणे जी ॻाल्हि आहे, हुते बि मां अचां थो, बट पहिरीं जॾहिं खां इहो सॼी कॉन्स्टिट्यूंसी पॉलिटिक्स बाबा वारे हवाले सां ॾिसां पोइ हर हिकु ॻाल्हि कयां पोइ उन खां पोइ जेको आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी इलेक्शन 2022 में थी, पोइ 24 में हल्फ कयोसीं। उहो जेको आहे उहा बि कंटेस्ट कई। उते बि मां डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर आहियां लाड़काने डिस्ट्रिक्ट में। ऐं उन खां पोइ जेको आहे बिलावल साहब जी महिरबानी आहे, बिलावल साहब इहे इन लाइक़ु सम्झो ऐं मूंखे इहो मौक़ो ॾिनो त मां सिंध हुकूमत जी तर्जुमानी करे सघां। हिन जो सॼो क्रेडिट जेको आहे बिलावल साहब जो आहे। ऐं बिलावल साहब जंहिं तरीक़े सां पंहिंजा यंग जेके असांजा पार्टी जा मेंबर्स आहिनि, जंहिंमें मां बि शामिलु आहियां, ऐं जेके पढ़ा लिखिया आहिनि उन्हनि खे अॻिते करण जे लाइ हू पंहिंजी जदोजहद करे थो। ऐं पंहिंजे मंशूर में बि हिन चकर बिलावल साहब इहा ॻाल्हि वाज़े करे चयो त मां नौजवाननि खे चाहियां थो त उहो अॻिते अचनि, पार्टी जो हिकिड़ो फेस ठहनि ऐं हिकिड़ो जेको पार्टी जे हवाले सां हिकिड़ो स्टिग्मा अटैच्ड आहे उहो चोड़ो चेंज थिए।
त हुननि जी इलाही महिरबानी आहे ऐं हुननि जो ट्रस्ट आहे पार्टी लीडरशिप जो, जेके हुननि मूंखे इहो मौक़ो ॾिनो. ॾुखियो आहे या नाहे इहो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, कहिड़ी बि शइ सियासत सवली कान्हे. बिल्कुलु. पोइ हुन में कहिड़ी बि पोज़ीशन हुजे, मां हिन शइ खे पॉज़िटिव अंदाज़ में ॾिसंदो आहियां हमेशह. त तर्जुमानी अगरि शुरूआति में माण्हू खे मिले थी त उहो हिकिड़ो डिफ़िकल्ट शइ आहे, मुश्किल शइ आहे. ऐं हुनखे अगरि माण्हू ओवरकम करे थो वञे, ऐं मीडिया सां डील करणु सवलो न आहे. सभ खां ॾुखी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका हिन फील्ड में आहे? मूंखे नथो लॻे त अहिड़ी कोई ॾुखी ॻाल्हि आहे पर से. बाक़ी चवण जो मक़सदु ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हांखे पार्टी जो जेको सिंध गवर्नमेंट जो जेके पॉलिसी आहे, अगरि तव्हां हुन ते फोकस करे हलंदो ऐं हुन जी जेका रीज़निंग आहे उहो तव्हां पेश कंदो, त तव्हां माण्हुनि खे मुतमिन करे सघो था. पोइ कॾहिं डिलेज थींदा आहिनि प्रोजेक्ट्स में, किथे डिलेज हूंदा आहिनि, किथे न थींदा आहिनि. पर जेका पार्टी लाइन आहे, गवर्नमेंट जी जेका लाइन आहे ऐं लीडरशिप जे जेका तव्हांखे तरबियत आहे, ऐं तव्हां हुन ते हलंदो, त आई डोंट थिंक ॾुखी आहे. सही. बुलंद साहब, कराची हिकिड़ो तमामु वॾो शहरु आहे ऐं अहम शहरु आहे पाकिस्तान जो. इन जो इंफ्रास्ट्रक्चर, इन जी सेफ्टी, इन हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ियूं प्लैनिंग्स करे रही आहे? ऐं ज़रूरु मां हिन में इहा शइ बि तव्हां खां पुछणु चाहींदसि त रिसेंटली हिकिड़े प्राइवेट चैनल में मेयर साहब मुर्तज़ा वहाब साहब खां जॾहिं सवाल कया विया कराची शहर जी इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ऐं जेके रोडनि रस्तनि जूं सूरत हाल आहिनि, त काफ़ी उन्हनि खे क्रिटिक सवाल फेस करिणो पियो. सो तव्हां हिन बारे में छा चवणु चाहींदो? कराची हिकिड़ो इलाही वॾो शहरु आहे, मेगा सिटी आहे. ऐं दुनिया में कराची जेतिरा शहर मां सम्झां थो तव्हां पंहिंजे हिकिड़े हथ ते ॻणे सघो था. माना एतिरी डेंसिटी वाइज़, पॉपुलेशन डेंसिटी वाइज़ एतिरा वॾा शहर घटि आहिनि. कराची में हिकिड़ो ॿियो इलाही वॾो अहम इशू इहो आहे त कराची में मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जेके कराची खे, मुख़्तलिफ़ कराची जे इलाइक़नि खे कंट्रोल कंदा आहिनि. ख़ासि करके असांजो DHA थी वियो, उहो डिफेंस जे हवाले थी वियो. तव्हांजा जेके ॿिया इदारा आहिनि उहे कुझु KMC जे हवाले थी विया. वरी कुझु इदारा तव्हांजा टाउन्स जे हवाले आहिनि. हाणे असली में कराची जी जेका सॼो इंतिज़ामिया आहे उहा इलाही स्कैटर्ड आहे ऐं इलाही हिक ॿिए खां परे आहे. जेको मेन इशू आहे फील लाइक जेको कराची खे हर्ट करे थो इहो आहे. ऐं मुर्ज़ा वहाब साहब इलाही ॻाल्हियुनि में सही बि चए थो त टाउन्स सभु पीपल्स पार्टी जा खटियल न आहिनि. बिल्कुलु मेयर जेको आहे मुर्ज़ा वहाब साहब पीपल्स पार्टी जा आहिनि ऐं पीपल्स पार्टी खे रिप्रेज़ेंट कनि था इन द मेयर ऑफिस इन कराची. ऐं पीपल्स पार्टी जी ऐं सिंध हुकूमत जी ऐं KMC जी पूरी कोशिशि इहा आहे त कराची खे असां बहितर कयूं. ऐं कराची खे बहितर करण लाइ इलाही प्रोजेक्ट शुरू थिया बि आहिनि, कंप्लीट न आहिनि थिया. कंप्लीट आस्ते आस्ते थींदा. ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, अञा रुगो तक़रीबन 2 साल थिया आहिनि जॾहिं खां मुर्ज़ा वहाब साहब आया आहिनि. उन खां पहिरीं माज़ी में कॾहिं बि जेको आहे पीपल्स पार्टी KMC में न रही आहे. त इहा शइ हाईलाइट करण बि ज़रूरी आहे त माज़ी में त हुननि वटि शयूं रहियूं आहिनि जेके हाणे दाऊं ऐं रड़ियूं कनि था. उहे ई MQM, उहे ई जमात इस्लामी. मतलब माज़ीअ जो जेको आहे उनजो अॼु आवाम फेस करे थी पई. ॾिसो हाणे हुननि जी त सियासत ख़तमु थी चुकी आहे. हाणे हो पंहिंजी सियासत खे कीअं जॻाइनि, हो ईअं ई जॻाईंदा त जेके हिन महिल डेवलपमेंट जा कम थियनि था उन्हनि में जेके थोरा घणा अगरि डिलेज आहिनि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहो तकलीफ़ आवाम खे अचे थी. कोई बि तव्हांजे आई एम सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटियां पई. तव्हांजी नज़र में पोइ बि हिकिड़ो फ्यूचर में कहिड़ो साल आहे जो तव्हां सम्झो था त हीअ सभु जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, रोडनि जो, रस्तनि जो, ट्रांसपोर्टेशन जो कराचीअ जो, त उहो आम थी वेंदो. ऐं जेका प्लैनिंग आहे, जीअं सोची इहो कमु कयो वियो आहे, उहो पूरो कंप्लीट थी वेंदो. त कहिड़े साल में मतिलबु ईंदड़? माज़ी में असां हलूं पिया पुराणे प्लान ते. ऐं हाणे रिसेंटली जेको आहे मुर्ज़ा वहाब साहब जेको आहे फ्यूचर जेका आहे असांजो प्लैनिंग जेका कराची सिटी जी प्लैनिंग आहे हुनखे एक्सटेंड कयो आहे, जंहिंमें असां हाणे प्लान कयूं था फॉर द फ्यूचर. टिल द लास्ट 2 years असां प्लान कयूं पिया उहे ई 2020 जे प्लान ते हलूं पिया. हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त कराची ॾींहों ॾींहुं वधे थो, त तव्हां जेका अॼु शइ ठाहींदो उहा एटलीस्ट तव्हां 20 सालनि या 30 सालनि लाइ त ठाहींदो न. तव्हां कीअं ठाहे सघंदो उहा शइ जॾहिं तव्हां अॼु उहा शइ सोचे करे अॼु जो प्रोजेक्ट ठाहींदो. हाणे जेको मुर्ज़ा वहाब साहब ऐं असांजी KMC जेका आहे जॾहिं खां पीपल्स पार्टी आई आहे त असांजो एम ऐं असांजो विजन इहो ई आहे त असां जेको आहे कराची खे जेके बि अॼु प्रोजेक्ट ठहे थो उहो अहिड़े नमूने ठाहियूं त सुभाणे उहो जेको आहे जेका पॉपुलेशन में ग्रोथ थींदी, जेका
आबादी में आबादी वधंदी उनखे नज़र में रखी करे सही। असां उहा शइ ठाहियूं जेका सुभाणे बि हली सघे ऐं सुभाणे हुनजी एक्सपेंशन जो बि असां वटि प्रोविज़न हुजे। त बिल्कुलु कराची में इलाही घणो कमु करिणो आहे, बिल्कुलु जेतिरो थियो आहे उन खां इलाही घणो। बिल्कुलु हा, ऐं इलाही शयूं कंप्लीट अञा थियणियूं आहिनि जेके इनकम्प्लीट आहिनि, जेके इन प्रोसेस आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल शारे भुट्टो इंशाल्लाह बाय जनवरी 100% तयारु थी वेंदी। हिन महिल उनजो कुझु पोर्शन फंक्शनिंग आहे, बाय जनवरी फेबररी इंशाल्लाह उहो कंप्लीट थियणु घुरिजे। ईअं ई जेके ॿिया प्रोजेक्ट्स आहिनि तव्हांजा BRTs जा कुझु प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें कुझु डिलेज़ आहिनि, पर उहे बि ठहंदा ऐं इंशाल्लाह इन द नेक्स्ट साल 2 सालनि में तव्हांखे वाज़े फ़र्क़ु कराची में नज़र ईंदो। तव्हांजा इंफ्रास्ट्रक्चर जेको रोडनि जा मसइला आहिनि उहे असली में टाउन्स में स्प्लिट थियल आहिनि। हाणे असां वटि जेके मेजॉरिटी टाउन्स आहिनि उहे पीपल्स पार्टी वटि न आहिनि। असां वटि मेयर आहे सिटी जो, मुर्ज़ा वाब साहब आहे, बट टाउन जा जेके चेयरमैन आहिनि उहे पीपल्स पार्टी जा सभु न आहिनि। सही। जाते जाते न आहिनि उन्हनि जी तनक़ीद मुर्ज़ा वाब ते करणु उहो मुनासिबु मूंखे नथो लॻे, पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे आवाम खे इहा ई ज़हन में आहे। हा बिल्कुलु, त मुर्ज़ा वाब आवाम खे त उहो ई नज़र अचे थो जेको पोर्ट्रे कयो वञे थो। करेक्ट। हाणे इहा ॻाल्हि कोई बि नथो सोचे त टाउन्स जी जेका रोड्स ऐं रोड्स वग़ैरह जेको मामिलो आहे उहो टाउन्स जे हवाले आहे। त उहो टाउन जे पंहिंजे चेयरमैननि खे उन्हनि खे बिल्कुलु पाबंद करणु घुरिजे। पर मां त पोइ बि इहा सलाह ॾींदुमि मेयर साहब खे, मुंहिंजा दोस्त बि आहिनि ऐं असांजा पार्टी जा सीनियर अॻवान बि आहिनि, ऐं मुंहिंजो मुर्ज़ा साहब मुंहिंजो कॉलीग बि आहे, उहो स्पोक्स पर्सन बि आहिनि। त तव्हां असांखे जेको आहे पार्टी वारे हवाले सां बेशक ॿियनि टाउन्स में ई कमु हुजनि असां करे ऐं उहा शइ हुनखे शो कयूं ऐं आवाम खे असांखे खटिणो आहे। बाक़ी हाणे ॿिया चेयरमैन्स ऐं टाउन हुननि खां असल मक़सदु इहो आहे त आवाम खे फैसिलिटेट करणो। ॿियनि हुननि ते हणंदासीं त पोइ असांजा कमु थींदो कान। बिल्कुलु, त ब्लेम गेम ई पई हलंदी, सालनि खां इहो ई पियो थो हले, इन करे ई आवाम वीचारी जेको आहे सो फासी पई आहे। पर मां इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुमि त मुर्ज़ा वाब साहब इलाही महिनत करे थो ऐं इलाही टाइम खां करे थो। हिकिड़ो इलाही सुठो इनिशिएटिव जेको कराची लाइ स्पेशली हुननि लॉन्च कयो आहे, उहो जेके हिननि पब्लिक गेम स्पोर्ट्स फैसिलिटीज़ प्रोवाइड करणु शुरू थियूं आहिनि थ्रू द पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जेको आहे। उनमें जेके ओपन ग्रीन स्पेसिस हुयूं या उन्हनि में ग्रीन स्पेसिस खे बि आबाद कयो आहे ऐं उन सां गॾु गॾु स्पोर्ट्स फैसिलिटीज़ बि, जंहिंमें पैडल बॉल आहे, तव्हांजा क्रिकेट जा इंडोर एरियाज़ थी विया आहिनि, फुटबॉल जा, फुटसॉल जा, जेको माज़ी में जॾहिं मां वॾो थियां पोइ कराची में या असांजा दोस्त हुया या तव्हां कंहिं ॼाणो दोस्तनि खे, त उहे फैसिलिटीज़ कराची में उन्हनि वटि न हुयूं जेको माण्हू ॿाहिरि वञी खेॾी सघे ऐं हिकिड़ो फिज़िकल लाइफ स्टाइल इंजॉय करे सघे। सही। अच्छा, पाकिस्तान पीपल्स पार्टी विमेन एम्पावरमेंट जे हवाले सां सभ खां अॻियां रही आहे ऐं असां सभई इन जा शाहिद बि आहियूं। त जेतिरो औरतुनि जी डेवलपमेंट जे लाइ, उन्हनि जी मोबिलिटीअ खे, उन जे लाइ, उन जी बहितरीअ जे लाइ जेतिरो पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु करे रही आहे ओतिरी का बि पार्टी न आहे असांजे मुल्क में। अॻिते कहिड़ा अहिड़ा फ्यूचर प्लान्स आहिनि जेके विमेन एम्पावरमेंट जे हवाले सां सिंध हुकूमत प्लान करे थी पई? पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांजी सही ॻाल्हि आहे त पहिरें ॾींहं खां हमेशह खां विमेन एम्पावरमेंट हिकिड़ो इलाही वॾो पिलर रहियो आहे पार्टी जो। ऐं जॾहिं बि पार्टी जी गवर्नमेंट आई आहे त हमेशह जेको आहे पार्टी जेको आहे इन मुद्दे खे हमेशह प्रमोट कयो आहे ऐं अॻिते बि इंशाल्लाह असांजो लीडरशिप जो विजन इहो ई आहे त विमेन एम्पावरमेंट असांजी हमेशह प्रायोरिटी रहंदी। छाजे करे पाकिस्तान जहिड़े मुल्क में ऐं क़ाइदे आज़म पाण चयो त जेसिताईं असांजी औरतूं जेके आहिनि उहे एम्पावर न थींदियूं तेसिताईं असांजो मुल्क अॻिते न वधंदो। त इन करे ई मां मोहतरमा जे टाइम खां शुरू कंदुमि त उन वक़्तु बि मोहतरमा जीअं आई हुकूमत में त उन्हनि लेडी हेल्थ वर्कर्स जो प्रोग्राम शुरू कयो। उहो लेडी हेल्थ वर्कर्स जो प्रोग्राम अॼु ॾींहं ते हले थो ऐं उन ज़माने में बि इट वॉज़ दुनिया में जेको हुनखे सरायो, हाणे त ग्लोबली हुनखे अडॉप्ट कयो आहे। ऐं उहो इनिशिएट जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो, मोहतरमा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा कयो। उन खां पोइ फर्स्ट वुमेन बैंक उहो बि अॼु ॾींहं ते हले थी, उहो बि इनिशिएटिव जेको आहे मोहतरमा साहिबा वरितो। उन खां पोइ ज़रदारी साहब BISP जो प्रोग्राम कयो। बिल्कुलु BISP जेको आहे उहो औरतुनि खे डायरेक्ट बेनिफिट ॾिए पई ऐं अॼु बि हुनमें एवोल्यूशन्स आयूं आहिनि, उन ते बि मां अचां थो। हाणे जॾहिं खां बिलावल साहब पार्टी में रेंस पंहिंजा संभालिया आहिनि ऐं बिलावल साहब जा इलाही घणा इनिशिएटिव्स अहिड़ा आहिनि जेके ट्रांसपोर्टेशन डिपार्टमेंट में तव्हांजे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप वारे प्रोग्राम्स जे थ्रू, तव्हांजा जेका स्टेफ्टा जे थ्रू ऐं BISP जे थ्रू जेके विमेन खे अञा एम्पावर कनि था, जंहिंमें तव्हांजी पिंक बसिस आहिनि जेके विमेन ओनली विमेन ड्रिवन बसिस, पिंक स्कूटीज़ आहिनि, उहे बि जेके उहे औरतूं आहिनि जेके कमकारनि ते वञनि थियूं
उहे आई वर्क फॉर सिंध हिकिड़ो हिकिड़ी वॾी फैसिलिटी आहे आई वर्क फॉर सिंध हिकिड़ी सिंध गवर्नमेंट जो पोर्टल आहे जॉब पोर्टल उते अप्लाई करे सघनि था एंड उहे असांजी नियाणियूं जेके जॉब ते वञनि थियूं पर हुननि खे जेको आहे कंहिंजो सहारो खणणो थो पए उते पुॼण लाइ उतां मोटण लाइ ऐं हुननि जा जेको किराए जो ख़र्चो थिए थो उन खां बचण लाइ इहा हिकिड़ी इलाही एम्पावर करण लाइ हुन नियाणीअ खे पिंक स्कूटी जी स्कीम बि कढी आहे उन खां पोइ तव्हांजो जेको सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी आहे जी उते जेको आहे तव्हांजा डंपर ट्रक्स जेके वॾा ट्रक्स हूंदा आहिनि कोयलो जेको कढंदा आहिनि जेके मां चवां थो इहे नॉर्मल ट्रक जे मां 4-5 ट्रक त उहो हिकिड़ो ट्रक थींदो एतिरा वॾा ट्रक हूंदा आहिनि जंहिंजो टायर जेको आहे तक़रीबन 2-3 माण्हू बीहंदा त ओतिरो वॾो टायर हूंदो आहे उन जा ड्राइवर्स जेके आहिनि उहे असांजी लोकल थर जी मायूं आहिनि बिल्कुलु ऐं हुननि खे ट्रेन कयो वियो आहे उन्हनि खे एम्पावर कयो वियो आहे उहे जेके आहिनि उहे डंपर ट्रक्स जा ड्राइवर्स आहिनि त इन हद ताईं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी वञे थी औरतुनि खे एम्पावर करण लाइ उन खां पोइ तव्हांजो ACDF सिंध एंटरप्राइज़ डेवलपमेंट फंड हिकिड़ो फंड आहे जेको सिंध हुकूमत करे थी ऐं उहो ख़ासि तौर ते जंहिंमें औरतूं जंहिं कंपनी खे या कोई प्रोजेक्ट असांजी नियाणियूं हणणु चाहिनि थियूं उनखे ख़ासि तौर ते प्रायोरिटी ते रखियो वियो आहे त हुनजो जेतिरो बि लोन उहे वठनि थियूं पंहिंजो कारोबार हणण लाइ उनमें 3 सालनि लाइ तव्हांजो काइबोर जेको आहे उहो सिंध हुकूमत भरंदी सही ऐं हिन महिल काइबोर तक़रीबन 8-10% आहे बिल्कुलु त उहे 3 इयर्स लाइ तव्हांजो काइबोर जेको आहे उहो सिंध हुकूमत भरंदी ऐं तव्हांखे रुगो 2 या 3% ॾियणा पवंदा जिते तव्हां पंहिंजो प्रोजेक्ट हणी सघो था इफ़ यू आर अ वुमन एंटरप्रेन्योर हुन खां पोइ जेको आहे तव्हांजा BISP जे थ्रू ऐं स्टेप्टा जे थ्रू असांजा जनरली जाते काथे रूरल सिंध में बि ऐं कराची में बि अक्रॉस द प्रोविंस अहिड़ा इदारा नंढा नंढा उन्हनि ठाता आहिनि फॉर ट्रेनिंग जंहिंमें ब्यूटिशियन जी ट्रेनिंग्स आहिनि जंहिंमें तव्हांजी नर्सिंग जी ट्रेनिंग्स आहिनि जंहिंमें तव्हांजी सोइंग मशीन्स में दर्ज़ाब जो कमु आहे अहिड़ा नंढा अहिड़ी स्किल्स उते औरतुनि खे सेखारिणी वञनि थियूं जेके उहे पंहिंजे घर में वेही करे सघनि थियूं ऐं उतां जेको आहे उहो पैसो कमाए सघनि थियूं त असांजी लीडरशिप जो इहो ई विजन आहे त औरतूं भले असांजी नियाणियूं भले पंहिंजे घर में ई हुजनि पर उते बि उन्हनि खे अहिड़ो हुनर हुजे त उते बि उहो कमाए करे ख़ुदि मुख़्तार ऐं एम्पावर थी सघनि ज़बरदस्त ॾाढो हिकिड़ो बहितरीनु इहो विजन आहे ऐं इन शइ जो बिल्कुलु असां सभई गवाह आहियूं सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो बहितरीनु ऐं वॾो प्रोजेक्ट आहे जेको सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड अफेक्टेड पीपल्स इन हवाले सां छा चवणु चाहींदव त इन प्रोजेक्ट जे तहत केतिरा घर तयारु थी चुका आहिनि ऐं केतिरा अञा थियण वारा आहिनि सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड अफेक्टेड तव्हांजो इलाही इहो सुठो सुवालु तव्हां कयो दुनिया में सभिनी खां वॾो हाउसिंग प्रोजेक्ट आहे बिल्कुलु हिन जे वेझो कोई ॿियो दुनिया में प्रोजेक्ट इन पैमाने ते न थियो आहे 21 लख घर ठहनि था ऐं अगरि तव्हां अंदाज़ो हणो त अगरि 21 लख घर था ठहनि उनमें 5 भाती त हूंदा ई हूंदा बिल्कुलु पोइ तव्हां हाणे पाण हिसाबु हणे सघो था त अगरि 5 भाती आहिनि ऐं 21 लख घर ठहनि था त केतिरी वॾी आबादी सिंध जी इन खां मुतासिर थींदी तक़रीबन 40% 30 खां 40% आबादी जेको आहे हिन घरनि खां इनडायरेक्टली और डायरेक्टली मुतासिर थिए थी डायरेक्टली ईअं त हुननि खे घर मिलनि था इनडायरेक्टली ईअं त हुन घर ठाहिण में उहो कमु कनि था बिल्कुलु 1 मिलियन रोज़गार बि अची 1 मिलियन जॉब्स रोज़गार जे थ्रू मिलनि थियूं जंहिंमें तव्हांजा लेबर वग़ैरह अची थी वञे तव्हांजा इंजीनियर्स अची था वञनि तव्हांजा कंस्ट्रक्शन वारा इदारा अची था वञनि तव्हांजो सभु सिस्टम अचे थो तक़रीबन 1 मिलियन जॉब्स क्रिएट थियनि थियूं इन्हनि घर ठाहिण में वर्ल्ड बैंक जॾहिं इहो प्रोग्राम प्रपोज़ कयो मूंखे यादि आहे अॼु बि जॾहिं फ्लड्स अचनि पिया 2022 में त बिलावल साहब लाड़काणे में हुया ऐं हुन महिल ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हालात अहिड़ा हुया त असां बि मां बि लाड़काणे में हुयुमि ऐं मूंखे अॼु बि यादि आहे त बिलावल साहब हद खां वधीक परेशान हुया ऐं चेयरमैन साहब जे ज़हन ते रुगो इहा ई ॻाल्हि हुई त मां हिननि माण्हुनि खे कीअं हिन शइ मां कढी सघंदुमि ऐं हक़ीक़त इहा आहे त कंहिंखे बि इहा सोच न हुई जेका बिलावल साहब जंहिं तरीक़े सां हिन मामले ते डिलीवर कयो हुन महिल फॉरेन मिनिस्टर हुया ऐं हुन महिल एंथनी गुटेरेस हुयो अॼु बि आहे UN जो सेक्रेटरी जनरल ऐं शहबाज शरीफ़ साहब PM हुया ॿई 3 ॼणा गॾु जेको आहे लाड़काणे हुननि विज़िट कई मौजूदड़ी ते हुननि खे ब्रीफिंग मिली
उन खां पोइ उन्हनि जेको आहे सैलाब मुतासिरीन खे विज़िट कयो, सिंध में ॿिनि जायुनि ते कैंप्स जाते लॻल आहे जाते ॿोॾि मुतासिर हुननि सां मिलिया ऐं हुननि बिलावल साहिबु इहा शइ प्रपोज़ कई त असां हिननि खे पको मकान ठाहे ॾियूं। उन महिल उहा वर्ल्ड बैंक वारा UN वारा ईअं परेशान थिया त कीअं कंदासीं, इहो त थी नथो सघे। ऐं हो इहा ॻाल्हि बि कनि पिया त तव्हां वटि इहा कैपेसिटी न आहे त तव्हां इहो इम्प्लीमेंट करे सघंदो। ऐं हुन महिल हुननि खे बिलावल साहिबु ऐं CM मुराद अली शाह साहिबु ॿिन्ही जेका यकीन ध्यानी ॾिलाई, बिलावल साहिबु वञी UN में ऐं फंड्स रेज़ कया ऐं हुननि फंड्स जेके रेज़ कया उन्हनि मां जेको आहे इहे घरनि खे हाणे जेको आहे फंडिंग मिले थी। उन महिल वर्ल्ड बैंक जेका वर्ल्ड बैंक ॻाल्हि करे थी त वर्ल्ड बैंक चए थी त इन खां वधीक ट्रांसपेरेंट प्रोग्राम, इन खां वधीक कामयाबु प्रोग्राम हाउसिंग जो उन्हनि कॾहिं बि न आहे ॾिठो दुनिया में। ऐं हुननि इहा हिकिड़ी केस स्टडी ठाहे छॾी आहे जे तरीक़े सां सिंध हुकूमत इन्हनि घरनि खे इम्प्लीमेंट करे थी। ऐं इलाही वॾो ख़दशो इहो हुयो त माण्हुनि खे त इहे पैसा मैनेज कीअं थींदा, ऐं हुनखे एड्रेस करण लाइ सिंध हुकूमत सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड इफेक्टीज़ हिकिड़ो इदारो ठातो जेको कंप्लीटली पंहिंजे मेरिट ते हले थो ऐं उहो इंडिविजुअली हर हिकु घर जी तव्हांखे डेटा तव्हांजी उन जी वेबसाइट ते मिली सघे थी। हर हिकु घर खे हिकिड़ो सीरियल ऐं रजिस्ट्रेशन नंबर आहे, उन हर हिकु घर खे तव्हां उन्हनि जे मैप में लोकेट करे सघो था, उनजो करंट स्टेटस ॾिसी सघो था त हिन महिल उहा प्लिंथ ते आहे या उहो जेका मथे छत ताईं पहुतल आहे, एवरीथिंग यू कैन ट्रैक एंड एवरीथिंग इज़ ट्रांसपेरेंट। काई शइ हिन में हिडन न आहे, कोई पोलिटिसाइज़ेशन न आहे, कोई इहो नथो ॾिसे त भाउ इहो असांजो वोटर आहे, इहो असांजो वोटर न आहे। मां तव्हांखे चैलेंज कयां चवां थो, तव्हां भले असांजे मुखालफ़नि जे ॻोठ में वेंदो, उन्हनि जे ॻोठ में बि सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड इफेक्टीज़ वारा घर ठहनि था। वाह, ज़बरदस्त। ऐं हिन खां बहितर जवाब बि हुननि दोस्तनि खे असांखे ॾियण जी ज़रूरत जवाब बि न आहे जेको चए थो त असां फ्लड मुतासिरीन लाइ छा कयो। अगरि कोई हिन शइ खे ॾिसंदो उनखे पाण सम्झ अची वेंदी त असल में थियो वॾो इनिशिएटिव, इलाही वॾो इनिशिएटिव। सही, ज़बरदस्त। अच्छा, बेरोज़गारी तमामु वॾो मसइलो सॼे मुल्क जो, इन हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ा प्लैनिंग करे रही आहे, असांजे नौजवाननि खे रोज़गार ॾियण जा ॿिया कहिड़ा मौक़ा आहिनि जेके फराहम करे रही आहे? बेरोज़गारी इलाही वॾो इशू आहे, हिन में कोई डाउट न आहे। मां हाणे बि हिकिड़ी जॉब पोर्टल मैंशन कयो आहे, वर्क फॉर सिंध। इहो जेको जॉब पोर्टल आहे इहो हिन में सरकारी नौकरियूं ऐं प्राइवेट इदारनि जी नौकरियूं उहे सभु जेके आहिनि ऑनलाइन पोर्टल ते लॻनि थियूं। इहो फ्री पोर्टल आहे, हिन में जेको आहे कोई बि सिंध जो जेको बि माण्हू आहे या पूरे पाकिस्तान जो अगरि उहो सिंध में जॉब ॻोल्हणु चाहे थो त हुन में सभु जॉब्स मौजूदु आहिनि पंहिंजे रिक्वायरमेंट जे हिसाब सां। तव्हांखे जेको बि तव्हां सम्झो था तव्हां रिक्वायरमेंट्स मीट कयो था, तव्हां अप्लाई करे सघो था थ्रू दैट पोर्टल। ऐं पिंक स्कूटी बि हुन पोर्टल जे थ्रू असांजी नियाणियुनि खे बि मिले थी। त हुन में इन टर्म्स ऑफ एक्सेसिबिलिटी सिंध हुकूमत इहो इलाही सुठो कमु कयो आहे त हाणे हर हिकु माण्हू खे जंहिं वटि फ़ोन आहे उन वटि उहो एक्सेस आहे। हाणे न हुनखे अख़बार में ॾिसणो थो पए, न हुनखे काई ॿिए हंधि वञिणो थो पए, हिकिड़ो ई पोर्टल आहे फ़ोन ते, आई वर्क फॉर सिंध। तव्हां हुते खोलंदो, तव्हां वटि सभु शयूं साम्हूं अची वेंदी, तव्हां अप्लाई कंदो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे प्राइवेट सेक्टर ऐं गवर्नमेंट सेक्टर में जनरली जॉब्स हाणे घटि आहिनि, गवर्नमेंट सेक्टर में पर्टिकुलरली। ऐं हर शइ जेका आहे उहा टेस्टिंग ऐं मेरिट खे तरजीह ॾिनी थी वञे अक्रॉस द बोर्ड। माज़ी में सूरत हाल ऐं माज़ी जो जेको बि हुयो उहो डिफरेंट हुयो। अॼु जेको आहे गवर्नमेंट खे कुझु इशूज़ अचनि था इन टर्म्स ऑफ जॉब क्रिएशन। उहो ईअं आहे त पेंशन्स जेके आहिनि उहे हद खां वधीक वधी वयूं आहिनि। हुकूमत जो इलाही ख़र्चो पेंशन्स में वञे थो, इन करे हाणे उन्हनि पेंशन्स खे बि बंदि कयो आहे। पर असली में उहो काई नेगेटिव ॻाल्हि न आहे, पर अगरि असांखे अॼु डेवलपमेंट कराइणी आहे असांजे आवाम लाइ त असां उहे पेंशन्स वारा जेके फ्यूचर पेंशन्स आहिनि उन्हनि खे असांखे फ़र्गो करिणो पवंदो। छाजे करे इकोनॉमिकली पोइ असांखे एतिरी वायबिलिटी मिली वेंदी त अॼु जा जेके प्रेज़ेंट जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि जेके असांखे डेवलपमेंट वारा करिणा आहिनि उहे असां करे सघंदासीं। त इन करे इलाही माण्हू हाणे गवर्नमेंट जॉब्स खां थोरो पोइ हिते थियनि था। ऐं गवर्नमेंट जेका आहे हिकिड़ो ॿियो जेको तरीक़ो करे थी उहो इहो थी करे त हाणे कॉन्ट्रेक्चुअल जॉब्स खे वधीक तरजीह ॾिनी वेंदी। सही, जीअं माण्हू जेके गवर्नमेंट जॉब्स में अचनि था उहे जेके आहिनि कम बि कनि ऐं हुननि ते थोरो चेक एंड बैलेंस रहे।
माज़ी में चेक एंड बैलेंस घटि हुयो त जी, इलाही हा। असांजा एम्प्लॉइज़ कम बि न कंदा, जी जी पर उन्हनि जी जॉब बि रहंदी, छाजे करे उन्हनि खे कोई कढी नथो सघे। ऐं शायदि इहा ई government वजह jobs- आहे त गवर्नमेंट जॉब ऐं सिंध हुकूमत ते जेके तनक़ीदूं थियूं आहिनि इन माण्हुनि जो जेको ट्रस्ट आहे उहो थोरो वीक थियो आहे इन ई वजह सां। त मुंहिंजे ख़्याल में जेके तव्हां चओ था त फ्यूचर प्लानिंग आहिनि इन सां इहे शइ बहितरी जी तरफ़ वञी सघे थी। ॾिसो, जॉब क्रिएशन त हिकिड़ी शइ आहे, जॉब क्रिएशन थिए थी, पर जॉब्स हाणे मेरिट ते मिलणु घुरिजनि या न मिलणु घुरिजनि, इहा शइ आहे। हा, वॾो सवाल। सो ऑब्वियसली जॉब्स जी मेरिटोक्रेसी खे प्रायोरिटी सिंध गवर्नमेंट ॾिए थी, ऐं ॾियण बि घुरिजे, छाजे करे अगरि असांखे फ्यूचर में असांखे पंहिंजा इदारा बहितर करणा आहिनि, पंहिंजे इदारनि खे मज़बूत करिणो आहे, त असांखे मेरिट खे तरजीह ॾियणी पवंदी। बिल्कुलु बिल्कुलु ऐं ज़बरदस्त। असांजे असांजी पंहिंजी यूथ खे सिंध जी इहा ई ॻाल्हि कंदुमि त कॉपी कल्चर जेको आहे उनखे अवॉइड कयो, ऐं असांखे पंहिंजा जेको तव्हांजो बैकग्राउंड आहे एजुकेशन जो, उनखे जेतिरो तव्हां मज़बूत करे सघो था तव्हां कयो। ऐं हाणे त एक्सेस आहे, फ़ोन सभिनी वटि आहे, बिल्कुलु ईअं हर कंहिंखे हर इंफॉर्मेशन आहे, बिल्कुलु हर कोई जेको आहे अपडेटेड आहे, त तव्हां पंहिंजे फ़ोन खे यूटिलाइज़ करे सघो था टुवर्ड्स बेटरमेंट ऑफ योर ओन एजुकेशन, सेल्फ अवेयरनेस। सही उनजी थ्रू तव्हांखे इलाही अपॉर्चुनिटी ऐं इलाही हो मिलंदी। ऐं आई वर्क फॉर सिंध हिकिड़ो इलाही सुठो जॉब पोर्टल आहे, उनखे यूटिलाइज़ करणु घुरिजे। सही। बुलंद साहब, हेल्थ सेक्टर हिकिड़ो तमामु अहम सेक्टर आहे ऐं जंहिंसां आवाम डायरेक्ट रिलेटेड आहे। बराड़ीअ में हेल्थ जे हवाले सां जेके उते फैसिलिटीज़ आहिनि उहे उन हिसाब सां अवेलेबिलिटीज़ उन्हनि जी घटि आहे जीअं शहरनि में आहे ऐं अर्बन एरियाज़ में आहे। इन हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ा कमु करे रही आहे ऐं फ्यूचर प्रोजेक्ट्स छा आहिनि पंहिंजे हेल्थ सेक्टर खे अञा बहितर करण जे लाइ? सिंध हुकूमत हेल्थ सेक्टर में इलाही घणो कमु कयो आहे, ख़ासि करे स्पेशलाइज़्ड हेल्थ केयर में। हुनजा एग्जाम्पल्स तव्हांजे साम्हूं आहिनि। NICVD आहे वन ऑफ द बिगेस्ट एंड वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल कार्डियोवैस्कुलर हॉस्पिटल मां चवंदुमि इन द वर्ल्ड, बिकॉज NICVD वटि रिकॉर्ड बि आहे ऑफ द मोस्ट नंबर ऑफ सक्सेसफुल स्टेंट ऑपरेशंस इन अ ईयर। ऐं हुनजे अलावा तव्हांजा अक्रॉस द प्रोविंस तव्हां वटि कहिड़े बि जाइ ते ख़ुदा न खास्ता अगरि तव्हांखे दिलि जो कोई मर्ज़ थिए थो, उन में तव्हां कलाक या 1.5 कलाक जे अंदरि तव्हां वटि कोई न कोई हिकिड़ी फैसिलिटी सॼे सिंध में मौजूदु आहे जेका NICVD जी आहे। पोइ उहो सैटेलाइट फैसिलिटी हुजे या हुननि जी मेन फैसिलिटीज़ हुजनि, उन्हनि में तव्हां पहुची सघो था, स्टेबल थी सघो था, ऐं हुतां तव्हांखे स्टेबल करे दे कैन शिफ्ट यू टू अ बिगर फैसिलिटी फॉर योर ऑपरेशन या कहिड़ी बि या स्टेंट या कहिड़ो बि शइ जेको रिक्वायरमेंट हूंदी। त माज़ी में जेका असांजी डेथ्स थींदी हुयूं बिकॉज ऑफ हार्ट रिलेटेड डिज़ीज़िस या हार्ट रिलेटेड इमरजेंसीज़, उहो सिग्निफिकेंटली घटिजी वियूं आहिनि। बिल्कुलु सिग्निफिकेंटली घटिजी वियूं आहिनि। ऐं हाणे इलाही माण्हुनि खे उहो अहसासु थिए बि थो। PTI जी गवर्नमेंट आई त हुननि जेको NICVD असांखां खसण जी कोशिशि कई, छो छाजे करे सुठो इदारो हुयो, कामयाबु इदारो हुयो, हुनमें पीपल्स पार्टी जी वाह वाह थिए पई एंड दे वर नॉट हैप्पी अबाउट इट। अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे त हिकिड़ी सुठी शइ थिए थी ऐं तव्हां दावो कयो था त तव्हां इंसानियत जी ख़िदमत कयो था ऐं इंसानियत लाइ सियासत कयो था, त पोइ तव्हांखे इन शइ जो फ़िक्र न हुजणु घुरिजे त भई हिकिड़ो ॿियो माण्हू अगरि भलो कमु करे थो उनखे बि तव्हांखे अप्रिशिएट करणु घुरिजे, बंदि न करणु घुरिजे जी। बट पोइ बि उन दौरान बि पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जेका आहे कोर्ट वई ऐं कोर्ट मां केस खटी ऐं ड्यूरिंग दैट टाइम जॾहिं फेडरल गवर्नमेंट PTI जी असांजे बजट खे स्लैश करे 14 बिलियन खां 4 बिलियन करे छॾियो, माना इदारे खे ख़तमु करण जी कोशिशि कई वई, त उहो जेको डिफरेंस हुयो सिंध हुकूमत पंहिंजे खीसे में ॾिनो। सही। बिकॉज़ असांखे ख़बर आहे त इदारो असांजो इस्टेब्लिश्ड हुयो ऐं हुनखे असांखे हलाइणो आहे। हुनजे अलावा अचूं था त साइबर नाइफ आहे फॉर कैंसर पेशेंट्स जी रेडिएशन्स लाइ। हुनजे अलावा SIUT इंडस खे इलाही घणो सिंध गवर्नमेंट सपोर्ट कंदी आई आहे, अॻिते बि कंदी। हुनजे अलावा असांजा लोकल जेके ट्रॉमा सेंटर्स आहिनि अक्रॉस द प्रोविंस, उन्हनि में इलाहियुनि में कमु थियो आहे, इलाही जेके अपग्रेड थिया आहिनि, इलाही अपग्रेड थियणा आहिनि। ऐं इंशाल्लाह हुननि ते बि असांजी हेल्थ मिनिस्टर साहिबा डॉक्टर अज़रा पेचो साहिबा उहे इलाही घणो इन मामले खे सीरियसली कमु कनि थियूं ऐं कोई बि पॉलिटिकल इंटरफेरेंस बर्दाश्त नथी थिए इन टर्म्स ऑफ हेल्थ केयर। हाणे अचूं था बिल्कुलु बेसिक हेल्थ केयर ते, जेको तव्हांजो ग्राउंड ते UC लेवल ते बेसिक हेल्थ यूनिट्स एक्सेट्रा आहिनि, उन्हनि खे सिंध गवर्नमेंट जेको आहे PPHI जे हवाले कयो आहे, विच इज़ थ्रू पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप। उहो जेको आहे हुननि जे हवाले कयो आहे, छाजे करे
बेस्ट आई थिंक पीपल सिंध गवर्नमेंट इहा बिलीव करे थी कि त जेको पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जेको मैकेनिज़म आहे उहो तमामु बहितरु आहे टू डील विद सर्टन एफिशिएंसीज़. ऐं गवर्नमेंट अगरि पंहिंजा रिसोर्सिस पाण यूटिलाइज़ करे हर शइ उहो कंदी त उहो इनएफिशिएंट रहंदी. त इन करे PPHI जहिड़े रेप्यूटेबल इदारे खे उहा शइ रिस्पॉन्सिबिलिटी ॾिनल आहे जंहिंजे थ्रू पोलिटिसाइज़ेशन लोकल लेवल ते बि सफ़ा ख़तमु थी चुकी आहे. ऐं हर हवाले सां जेको उहा बेटर ट्रीटमेंट ऐं टेलीडॉक मतिलबु ऑनलाइन तव्हांजो इलाज बि कंसल्टेंसी बि कुझु जाइनि ते थिए थी. त हिन ते इलाही घणो असांजी सिंध गवर्नमेंट जो हेल्थ केयर में फोकस रहियो आहे. अॻिते बि प्रायोरिटी रहंदी. ऐं अक्रॉस गंबट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस आहे जिते ट्रांसप्लांट थिए थो ऑफ मल्टीपल हेल्थ ऑर्गन्स, बॉडी ऑर्गन्स, लिवर जो, हार्ट जो, लंग्स जो, सभिनी जो ट्रांसप्लांट थिए थो. ऐं जिते हिननि सभु इदारनि में जेके मां तव्हां ॻाल्हि कयां थो रुगो ईअं न आहे त इहो फ्री आहे ऐं रुगो सिंध जे अवाम लाइ फ्री आहे. हे तमामु इंसानियत लाइ फ्री आहे. हिते जेतिरो बि माण्हू इंटरनेशनली बि पेशेंट्स अचनि था ॿाहिरि मां अचे करे असां वटि गंबट वारे हिते ख़ासि करे जेके तव्हांजा ॿिया सूबा आहिनि उन्हनि जा बि माण्हू ईंदा आहिनि. उन्हनि खां कोई इहो न आहे पुछंदो त तूं कहिड़ी ज़बान थो ॻाल्हाए. बिल्कुलु उन खां कोई इहो न आहे पुछंदो त तव्हां जेको आहे किथां जा रहाइशी आहियो. उन्हनि जो इलाजु थींदो आहे उअं ई थींदो आहे जीअं लोकल जो थींदो उअं ई थींदो आहे मुफ़्त में जीअं ॿियनि सभिनी जो थिए थो. उनजो ख़र्चो सॼो सिंध हुकूमत ॾींदी आहे. ऐं कहिड़े बि हवाले सां माण्हू इंसानु जेको बि इंसानु ईंदो उते हुनजी ख़िदमत थींदी. कहिड़ी हवाले पैसनि जी हुनखे तकलीफ़ न ईंदी. ज़बरदस्त बहितरीनु. बुलंद साहब तव्हां ज़िक्र कयो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप. इन हवाले सां ॿुधायो त सिंध हुकूमत कहिड़ा अञा वधीक हुनजो विज़न छा आहे बेसिकली. छो त इन ते शुरूआति में मूंखे यादि आहे त तनक़ीद ॾाढी थी पॉलिटिकली वर्ल्ड वाइड त मतिलबु इहो कहिड़ो विज़न आहे, इहो कीअं कमु थींदो, सिंध हुकूमत कीअं एतिरा प्रोजेक्ट्स आहे इन हवाले सां कमु कंदी. सो छा चवणु चाहींदव त हींअर छो त तमामु हिकिड़ो बहितरीनु इनिशिएटिव आहे ऐं इन जो विज़न बेसिकली छा आहे ऐं इन हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ा कमु करे रही आहे. इलाही सुठो सुवाल तव्हां कयो. पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सिंध हुकूमत जो हिकिड़ो इलाही इनोवेटिव स्टेप हुयो. तक़रीबन मां चवां थो 2013 में इहो शुरू थियो. ऐं हिन जो इलाही घणो क्रेडिट असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं CM मुराद अली शाह साहब खे थो वञे जिन्हनि इन शइ जो हिकिड़ो इनोवेटिव तरीक़ो अपनायो जंहिंमें प्राइवेट सेक्टर ऐं पब्लिक सेक्टर ॿिन्ही खे गॾाए हिकिड़ो सुठो असांजो प्रोग्राम उन्हनि कयो जंहिंमें इलाही घणा प्रोग्राम्स थिया बि आहिनि ऐं सक्सेसफुली इम्प्लीमेंट थिया आहिनि टू द पॉइंट दैट हिन महिल इकोनॉमिस्ट जेकी आहे इकोनॉमिस्ट चए थी त इहो प्रोग्राम दुनिया में 6th रैंक करे थो इन टर्म्स ऑफ ईज़ ऑफ डूइंग बिजनेस, इन टर्म्स ऑफ इम्प्रूविंग बिजनेस ग्लोबली, इन टर्म्स ऑफ इम्प्रूविंग तव्हांजो बिजनेस जो जेको माहौल आहे इन द प्रोविंस. ऐं हाणे हिन मॉडल खे फेडरल गवर्नमेंट, पंजाब गवर्नमेंट, KPK, बलूचिस्तान सभु कोई अडॉप्ट करे थो. पर जॾहिं असां शुरू कयोसीं त सभु असां ते तनक़ीद कनि पिया. ऐं हिन प्रोग्राम जे थ्रू पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप प्रोग्राम जे थ्रू सिंध गवर्नमेंट इलाही वॾा वॾा मनसूबा कया आहिनि जंहिंमें सिंध एंग्रो माइनिंग कोल कंपनी जेका आहे उहा जेका आहे हिन मनसूबे ते थी हले जंहिंमें सिंध गवर्नमेंट इज़ अ स्टेक होल्डर विद द चाइनीज़. ऐं उहो जेके आहिनि पाकिस्तान जी दुनिया में सस्ते में सस्ती बिजली फ़राहम कनि था असांजे पाकिस्तान जे ग्रिड खे. उन खां पोइ तव्हांजो नूरियाबाद एनर्जी कंपनी उनखे बि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू जेको आहे उहो बि रिन्यूएबल एनर्जी में कमु करे थी ऐं हाइड्रो ऐं थर्मल में. उन खां पोइ तव्हांजो बायोगैस प्लांट्स लॻिया आहिनि उहे बि जेको आहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू थो थिए. उन खां पोइ तव्हांजो जेके ट्रांसपोर्ट वारो सॼो सिस्टम आहे रेड पीपल्स बस सर्विस पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू थो थिए. हाणे अचूं था इंफ्रास्ट्रक्चर में तव्हांजो शारे भुट्टो इज़ थ्रू पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप. उन खां पोइ तव्हांजो कंदकोट कश्मोर ब्रिज पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप. उन खां पोइ तव्हांजो ड्यूल कैरेजवेज थिया आहिनि मीरपुर ख़ास जो टंडे अलायर जो थ्रू पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप. हिन में असां उहे इदारा उहे शयूं बि इंक्लूड कयूं आहिनि जेके माज़ी में
असांखे फेडरल गवर्नमेंट जी तरफ़ों न पई ॾिनी वञनि. जीअं फॉर एग्ज़ाम्पल मां हाणे ॻाल्हि कई कश्मीर कंदकोट रिवर इंडस ब्रिज जी, त उहो वॾे में वॾो ब्रिज थींदो मां सम्झां थो पाकिस्तान जो, ऐं उहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू थियो. हालांकि उहो डोमेन फेडरल गवर्नमेंट जो आहे. कहिड़ी बि शइ जेका इंडस रिवर ते ठहे थी उहा डोमेन ते आहे फेडरल गवर्नमेंट खे ठाहिणो आहे, पर उहो न ठहियो इन करे सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू उहो हाणे ठाहे थी, जंहिंमें असांजो कश्मीर ऐं कंदकोट जो जेको फ़ासिलो आहे जी उहो तक़रीबन जेको आहे हा अधु कलाक थी थो वञे, जेको पहिरीं असांखे कोई 1.5 कलाक 2 कलाक लॻंदा. जी त इहो जेको आहे इलाही इंपॉर्टेंट इनिशिएटिव्स आहिनि. अहिड़ा हेल्थ केयर में बि अहिड़ा इनिशिएटिव्स आहिनि जेके असां पिकअप कया आहिनि. जीअं मां हाणे तव्हां सां ॻाल्हायो पब्लिक PPHI जे बारे में, उन में बि ईअं ई पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू जेके ईअं कमु थियनि था. कुझु ॾींहं अॻु में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेके चेयरमैन आहिनि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उन्हनि बि ट्वीट कयो पे जेको ख़ैरपुर स्पेशल इकोनॉमिक विजन जे हवाले सां. Correct. थोरो इन हवाले सां ॿुधायो त इन जो जेको आहे मक़ामी माण्हुनि ते केतिरो पॉज़िटिव असरु पवे थो. इहो स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जेको ख़ैरपुर जो आहे ऐं ॿिया बि जेके असां वटि सिंध में ठहनि था, जी. इहे सभु बि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू ई था ठहनि. जी. ऐं इन्हनि खे बि ख़ैरपुर इकोनॉमिक ज़ोन वॉज द बेस्ट परफॉर्मिंग स्पेशल इकोनॉमिक ज़ोन इन एशिया. उनखे उहो टाइटल मिलियो. जंहिं ते बिलावल साहब इहा ॻाल्हि कई त सिंध जेको आहे उहा कंहिं सूबे सां या कंहिं शहर सां कम्पीट नथो करे, असां दुनिया सां कम्पीट कयूं था. ऐं असां वटि अहिड़ा प्रोजेक्ट्स अहिड़ा इदारा आहिनि शो करण लाइ त असां दुनिया में कम्पेटिटिव आहियूं. तव्हां मूंखे हिकिड़ो इदारो ॿुधायो KPK में, हिकिड़ो इदारो ॿुधायो बलूचिस्तान में, हिकिड़ो इदारो किथे ॿुधायो सिंध जे अलावा जेके इहा रिकग्निशन्स मिली हुजनि या एतिरियूं रिकग्निशन्स मिली हुजनि, एंड बाय रेप्यूटेबल एजेंसीज़, नॉट एनीवन एल्स. रेप्यूटेबल क्रेडिबल इदारनि खां इहे रेकमेंड तव्हांखे किथे मिलियूं, किथे बि न आहिनि, रुगो सिंध में आहिनि. ऐं सिंध जी इहा लीडरशिप जी विजन आहे, इनोवेटिव आइडियाज़ आहिनि जेके असांखे हिन जे लाइक़ु बणाइनि था. ऐं ख़ैरपुर स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जेको आहे उहो उते तव्हांखे गैस टैक्स फ्री, गैस कनेक्शन्स रेडिली अवेलेबल, इलेक्ट्रिसिटी सब्सिडाइज प्राइसिस, गैस सब्सिडाइज प्राइसिस, हिकिड़ो इलाही सुठो इनिशिएटिव जेको आहे कायमली शाह साहब जे दौर में शुरू थियो. ऐं अॼु जेको आहे हुते मल्टीपल तव्हांजा स्पेशली एग्री रिलेटेड जेके प्रोसेसिंग प्लांट्स आहिनि उते हिन महिल हलनि था, जंहिंमें तव्हांजा पेस्ट मैन्युफैक्चरिंग प्लांट्स आहिनि, जंहिंमें तव्हांजा डेट इहे सभु जेके आहिनि उते लोकल जेके बि असांजी एग्रीकल्चर आहे हुनखे उथारे थी ऐं प्रोवाइडिंग वेरी गुड बेनिफिट टू द लोकल पीपल एंड लोकल एम्प्लॉयमेंट ऑल्सो. रोज़गार बि पैदा थिए. बिल्कुलु ज़बरदस्त. ऐं सिंधी अवाम जे लाइ जेका सिंध हुकूमत कमु करे रही आहे, तमामु वॾी लिस्ट आहे जीअं तव्हां अॻु में बि ॿुधाई, ऐं तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो लॻो. तव्हांजो पंहिंजो विजन सिंध खे फ्यूचर उनखे डेवलप करण जे लाइ छा आहे? बेसिकली सिंध खे अॼु खां 10 साल खां पोइ, 15 सालनि खां पोइ किथे था ॾिसो पिया? सिंध मुंहिंजो विजन सिंध लाइ त इहो ई आहे त अॻिला 10-15 साल सिंध लाइ इलाही सुठा गुज़रंदा. छाजे करे सिंध जो जेको आवाम आहे उहो हाणे बाशूर बि आहे, उहो हाणे वेल अवेयर बि आहे, ऐं उहो हाणे सम्झे बि अथो त सिंध जे हक़नि लाइ, सिंध जे माण्हुनि लाइ ऐं सिंध जे मसाइल लाइ हमेशह कहिड़ो थियो आहे ऐं कहिड़ो थींदो रहंदो. हिकिड़ी ॻाल्हि मां हिते ज़रूरु कंदुमि त सिंध जे माण्हुनि जे लाइ, माण्हुनि खे इन ॻाल्हि जी बि जस ॾिजे त जॾहिं बि सिंधी आवाम ते, सिंधी माण्हू ते या सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो आहे, पोइ चाहे उहो पाणी जी सूरत हाल में हुजे, चाहे उहो ज़बान जी सूरत हाल में हुजे, चाहे उहो कल्चर जे हुन सूरत हाल में हुजे, त सिंध जो बाशूर अवाम हमेशह सिंध जे हक़नि लाइ निकितो आहे ऐं सक्सेसफुली निकितो आहे. त हिन शइ जो ऐं बग़ैर कोई वायलेंस, बग़ैर कोई ॿी शइ जे पंहिंजा हक़ मंझराया आहिनि सिंध जे माण्हू. त सिंध जे माण्हू खे इहो क्रेडिट ज़रूरु ॾिजे. ऐं सिंध जो फ्यूचर इलाही ब्राइट आहे. सही. ऐं सिंध इनशाला जेको आहे सभिनी खां अॻिते उभरी निकिरंदी. ऐं जेके सिंध जा नौजवान अव्हांखे ॾिसी मुतासिर थियनि था, जेके यंगस्टर्स आहिनि, जेके उमेदूं बि रखियूं वेठा आहिनि, उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? सिंध जा नौजवान ई सिंध जो फ्यूचर आहिनि जी. ऐं सिंध जे नौजवाननि खे मुंहिंजी इहा ई गुज़ारिश हूंदी त स्किल्स डेवलप कनि, हुनर सिखनि. ख़ासि करे जेके फ्रीलांसिंग करणु चाहिनि था उन्हनि खे जेको आहे
स्पेशली कंप्यूटिंग स्किल्स आहिनि, कोडिंग आहे, हाणे AI जो ज़मानो आहे। डिजिटली इन लाइ तव्हांखे कंहिं यूनिवर्सिटी वञण जी ज़रूरत न आहे, किथे ॿिए हंधि वञण जी ज़रूरत न आहे। तव्हांजे वटि टेक्नोलॉजी आहे, तव्हां वटि फ़ोन आहे, तव्हां हुन में ई पंहिंजे लाइ इलाही शयूं करे सघो था। पंहिंजे पाण खे जेको आहे हिन ॻाल्हि मां कढो त असांखे रुॻो जेको आहे गवर्नमेंट नौकिरी खपे। तव्हां पंहिंजे पाण खे एतिरो क़ाबिल ऐं अहल ठाहियो त तव्हां जेको आहे घर वेठे बि उहा फ्रीलांस करे कमु करे सघो। हुनजे अलावा मां इहा बि गुज़ारिश मूंखे नौजवाननि खे हूंदी त पंहिंजे पाण खे बिज़ी रखो, पंहिंजे पाण खे फारिग न रखो, प्रोडक्टिव रखो। ज़बरदस्त, बहितरीनु। थैंक यू सो मच बुलंद साहब। तव्हांजो जेको बिज़ी शेड्यूल आहे, आई अंडरस्टैंड, त उन मां टाइम कढी असांजी पॉडकास्ट जे लाइ तव्हां टाइम कढियो आहे। केॾो वॾो मुश्किल कमु आहे, पर थोरा आहे तव्हां टाइम ॾिनो, महिरबानी तव्हांजी। थैंक यू सो मच, थैंक यू फॉर कॉलिंग मी। इंशाल्लाह उम्मीद आहे तव्हांजो पॉडकास्ट इलाही सक्सेसफुल। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। नाज़रीन, बुलंद साहब सां बहितरीनु कचहरी कईसीं। उमेदु आहे त जेके इंफॉर्मेशन असांखे मिली आहे अव्हांखे बि मिली हूंदी, ऐं ईंदड़ ॿी पॉडकास्ट में वरी अव्हांखे भलीकार कंदासीं, हिकिड़े नए महिमान सां गॾु कचहरी कंदासीं। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, असांखे दुआनि में यादि रखो। अल्लाह हाफ़िज़।